नाज़िम ख़ैरपुर नाथन शाह में अमारी तहरीक दौरान पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदड़ 9 शहीदन जी छठी वरसी मल्हाई वई। पीपीएमपी अब्दुल अज़ीज़ जुनेजो जी राइशगाह खानपुर जुनेजो में तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें शहीदन जे साले सवाब लाइ क़ुरान ख़्वानी ऐं ख़ैरात जो इहतमाम पिणु कयो वियो। चानियूं ॾींदड़नि में निज़ामुद्दीन नाइच, ग़ुलाम नबी खोसो, शाहनवाज़ खोसो, हबीबुल्ला लगारी, अज़ीज़ लाखेर, अब्दुल गनी अबरो, अलावरायो लांघा, दीदार खोखर ऐं ज़मीर जागिरानी शामिल आहिनि। पीपीएमपी इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जुनेजो तक़रीब में ॻाल्हाईंदे चयो त उन वक़्तु फ़ौजी आमिर जनरल ज़िया पीपी कारकुननि ऐं वर्करनि ते ज़ुल्म बर्पा करे जमहूरियत जो गलो पे खोटणु चाहियो, जंहिं ते पीपी जा उहे जोधा जवान उथी बीठा ऐं पंहिंजे जानियुनि जो नज़रानो ॾेई जमहूरियत खे ज़िंदा करे विया। पीपीएमएन इरफान ज़फ़र लगारी ॻाल्हाईंदे चयो त जमहूरियत ख़ातिर जानियुनि जो नज़रानो ॾींदड़ पीपी जे जानिसारनि खे असां कॾहिं बि नाहे विसारियो, हू असांजी पार्टी जो असासो आहिनि। तक़रीब में पीपी ज़िले नायब सदर रोशन अली चांडियो, यूसी थल्लो चेयरमैन मुख्तियार खोसो, अली नवाज़ चांडियो, शाहिद थेबो, इशफाक सूमरो, सलीम पवहर ऐं ग़ुलाम अब्बास नाइच समेत तालके जे उहिदेदारनि, यूसी जे उहिदेदारनि, पार्टी वर्करनि ऐं कारकुननि पिणु वॾे अंग में शिरकत कई।